रहीम दोस्तों, मां आहियां तव्हांजो होस्ट अताउल्ला। तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। दोस्तों, जंहिं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उहो चैनल खे सब्सक्राइब करे वठे। दोस्तों, अॼु पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि मेलिंग ऑप्शन जे बारे में पढ़ंदासीं। दोस्तों, मेलिंग ऑप्शन जो मतिलबु इहो हूंदो आहे, जेकॾहिं मिसाल तव्हांखे कोई लेटर लिखणा आहिनि या ईमेल्स वग़ैरह करणियूं आहिनि, हिक खां वधीक माण्हू आहिनि, मिसाल तौर ते 10,000 20,000 माण्हुनि खे नौकरी लाइ अप्लाई कयो आहे, तव्हां उन्हनि ॾे हाणे लेटर मोकिलणु चाहियो था, तव्हां 20,000 लेटर कीअं लिखंदव? इन्हनि जो हिकु आसान तरीक़ो आहे माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि मेलिंग जो ऑप्शन। जेकर तव्हां हीउ मेलिंग जो ऑप्शन इस्तेमालु कंदव, तव्हां 20,000 छा 1 लख हुजे माण्हू, त उन्हनि खे 5 खां 10 मिंटनि जे अंदरि तव्हां लेटर मोकिले सघो था। पर शर्त इहो आहे त सभ खां पहिरियां तव्हां वटि उन्हनि जी डेटा एक्सेल जे अंदरि मौजूदु हूंदे। दोस्तों, अचो त पाण मेलिंग जे ऑप्शन जे बारे में पढ़ूं था। हीउ मेलिंग जो ऑप्शन आहे, त क्लिक कंदासीं, उन खां पोइ स्टार्ट मेल मैच ते वेंदासीं, हिते स्टेप बाय स्टेप ते क्लिक कंदासीं। इन खां पोइ दोस्तों राइट डॉक्यूमेंट ते वेंदासीं, मतिलबु डॉक्यूमेंट लिखो। मां डॉक्यूमेंट सभ खां पहिरियां लिखी रखियो आहे दोस्तों, हिकिड़ो टेस्ट लाइ लेटर जेको मां लिखी रखियो आहे, नंढिड़ो लेटर आहे, तव्हां लाइ सिंपल लिखियो आहे। उन खां पोइ सिलेक्ट रिसेप्शन ते वेंदासीं, उन खां पोइ राइट योर लेटर क्लिक कंदासीं। उन खां पोइ असांखे ऑप्शन ईंदो एक्सेल जे अंदरि जेका असां शीट ठाही हूंदीसीं। दोस्तों, मां तव्हांखे एक्सेल जे अंदरि शीट ठहियल पर सभ खां पहिरियां ॾेखारियां त मां एक्सेल जे अंदरि हिकु शीट ठाही आहे। हीअ ॾिसो, हीअ एक्सेल जे अंदरि हिकु शीट मूं ठाही आहे, जंहिंमें सॼी मूं डिटेल लिखी आहे। सभ खां पहिरियां हेडिंग ॾिनी आहे, नेम ऑफ फादर नेम, CNIC, कॉन्टेक्ट, सीट नंबर, पोजीशन। दोस्तों, हीअ एक्सेल शीट मां बंदि थो कयां ऐं वञूं था असां पंहिंजो वर्ड जे तरफ़। दोस्तों, हाणे असां ब्राउज़ कंदासीं शीट हिनखे सपोर्ट करण लाइ त हीअ डेटा जेका आहे किथां खणे। ब्राउज़ ते क्लिक कंदासीं, असांजे डेस्कटॉप ते मेल मैच जे नाले सां शीट पई आहे। ओके कंदासीं। जी दोस्तों, पाण खे सिलेक्ट कयो जे तव्हां। उन खां पोइ असां राइट योर लेटर ते वेंदासीं। सॉरी, हिते पाण हाणे हिन जे अंदरि फील्ड इंसर्ट कंदासीं। दोस्तों, नेम जी फील्ड आहे, त हितां असां इंसर्ट मैच फील्ड वञी करे नेम जी फील्ड इंसर्ट कंदासीं। नेम जी फील्ड इंसर्ट थी वई। उन खां पोइ फादर नेम आहे, फादर नेम जी फील्ड इंसर्ट कंदासीं। उन खां पोइ CNIC आहे, हीअ CNIC जी फील्ड मर्ज थी वई। उन खां पोइ कॉन्टेक्ट नंबर आहे, हीअ कॉन्टेक्ट नंबर जी फील्ड मर्ज थी वई। उन खां पोइ सीट नंबर आहे, हीअ सीट नंबर जी पोजीशन थी वई। इन खां पोइ पोजीशन आहे, त मतिलबु कहिड़ी पोजीशन लाइ अप्लाई कयो वियो आहे पोजीशन। ठीकु आहे दोस्तों। इन खां पोइ प्रीवियर लेटर कंदासीं। दोस्तों, ॾिसो असां हिकिड़ो लेटर माण्हू हिकिड़े शख़्स जो लेटर अची वियो। उन खां पोइ कंप्लीट द मर्ज कंदासीं। उन खां पोइ एडिट इंडिविजुअल लेटर्स, ऑल लेटर्स मतिलबु आहे सभई लेटर असांजा जेके आहिनि उहे इंडिविजुअल थी अचनि। ओके कंदासीं। ओके करण खां पोइ ॾिसो दोस्तों, असांजा 7 लेटर तयारु थी विया आहिनि। सिर्फ़ु 2 मिंट बि वॾी मुश्किल सां लॻा। 2 मिंट जे अंदरि 7 लेटर असांजा तयारु थी विया। दोस्तों, इहो मेल मैचिंग जो ऑप्शन, मेल मैचिंग जो ऑप्शन इस्तेमालु कंदे असां लेटर ठाहिणु सिखी वियासीं त केतिरे माण्हुनि ॾे, हज़ारे माण्हुनि ॾे कुझु ई मिंटनि जे अंदरि असां लेटर ठाहे मोकिले सघूं था। इहो मेल मैच जो ऑप्शन जो फ़ाइदो आहे। दोस्तों, तव्हां बि हिनखे इस्तेमालु कयो ऐं ॾिसंदा रहो असांजो चैनल कंप्यूटर नॉलेज इन सिंधी, ऐं लाइक कयो असांजा वीडियोज़ ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। महिरबानी।